सिंधी ॿियनि शहरनि जी आतल के जनवरी जी निर्णय तोड़े तैलीमी इदारनि तरफ़ां कश्मीर सां बदी जो इज़हार वारे अहिड़े रैलियूं कढी भारतीय ज़ुल्म ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। शहर प्यालो नबी मुख्तियार कार ऑफिस झंडो मरिगां प्रेस क्लब झंडो मरे ते स्टेट कमिश्नर शहजाद उमेर जुरवारन मुख्तियार कार गुलाम शबीर मीरजे जी अगवानी में रैली कढी। प्रेस क्लब अॻियां भारतीय हुकूमत ख़िलाफ़ छिती नारेबाज़ी कई कंदे अक़वाम मुतहदा खां कश्मीर की आज़ादी जो मुतालबो कयो। जॾहिं शहर उस्मान शाहड़ी में जमायत इस्लामी तरफ़ां तेलके अगवान हमादुल्ला सीवई बिन जी अगवानी में रैली कढी वई। जॾहिं ह्यूमन राइट्स प्रोटेक्शन फोरम पाकिस्तान गवर्नमेंट प्राइमरी स्कूल उस्मान शाहड़ी प्राइमरी इब्राहिम अकलानी सालार पब्लिक एलिमेंट्री स्कूल कैसर सेड़ो आइडियल पब्लिक स्कूल उस्मान शाहड़ी उस्तादन शागिर्दनि तरफ़ां रैली कढी वई। उन मौके ते अगवाननि प्रेस क्लब अॻियां खिताब कंदे चयो त आलमी बिरादरी अक़वाम मुतहदा खे हाणे अख पुटण घुर्जे ते कश्मीर जी आवाज़ खे सगारो बणाए हिंदुस्तान खे उन ॻाल्हि ते गोॾा खोलण ते मजबूर करणु घुर्जे त हू कश्मीरियुनि खे पंहिंजी आज़ादी मोटाए ॾियनि। असांखे यकीन आहे त हिकु ॾींहुं कश्मीर काज़ ते अमल थींदो, कश्मीर खे आज़ादी ज़रूर मिलंदी, छो त पाकिस्तान कंहिं बि रीत कश्मीर खे अकेलो न छॾींदो।